बिटशा मां ख़बर ईंदा हलुत न्यूज़ सईदाबाद तालका प्रेस क्लब में मक़सूदो रहंद लॻ शिदातपुर जे ज़मींदार ऐं अहम शख़्सियत गुलाम नबी लाखो मीडिया जे अॻियां दाईंदे चयो आहे त मक़सूदो रहंद में हिक अतई डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा कासकेली ऐं संदसि अज़ीज़ नज़र मोहम्मद कासकेली मुंहिंजी गैर मौजूदगी में मुंहिंजी रेवेन्यू खातनि वारी ज़रई ज़मीन मां 50 वरनि जो पुराणो ऐं क़दीम कंडी जो वण वढे छॾियो आहे। मुंहिंजे तरफ़ां एतिराज़ करण ते मूंखे क़त्ल करण जूं धमकियूं पिण ॾेई रहिया आहिनि। हिन इल्ज़ाम हयो आहे त क़दीमी कंडी जे वण के वढण ऐं क़त्ल जूं धमकियूं ॾियण खिलाफ़ पुलिस स्टेशन मक़सूदो रिंद में रिपोर्ट दाख़िल कराई आहे, लेकिन पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां संदसि बांह ॿेली बणियल आहे। हिन IG सिंध DIG नवाब शाह ऐं SSP सांगड़ खां तहफ़्फ़ुज़ फराहम करण जी घुर कई आहे ऐं जवाबदारनि खिलाफ़ FIR दाख़िल करण जो मुतालबो कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।